नाज़रीन अस्सलामु अलैकुम। नाज़रीन उमरकोट खां रिपोर्ट असां शेयर कई है सैयद अब्दुल रहमान शाह। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट तरफ़ां कायद अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जी 93 सालगिरह बुरहानुद्दीन कुंभर हाउस वेहरो बाईपास ते अॼु 1 बजे केक कटे मल्हाई वई। शहीदन जे लाइ दुआ कई वई। PS 52 जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह, सैयद नूर अली शाह साहब, सूफी नवाज सुमरो, ज़िला जनरल सेक्रेटरी अगूणो चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी हाजी सैफुल्लाह, खालिद सिराज सुमरो, हाजी बकापल्ली, दोस्त अली राहिमू, जनरल सेक्रेटरी जिला थरपारकर गुलाम हैदर समेजो, गुलाम अकबर दर्स, नंदलाल माली, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जिला थरपारकर कमला भील, तालका सदर अल्लाह बचाए वसी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी शरीफ हालेपोटो, वकील हेमंत दास बचवाणी, रायचंद बोंडाणी, पहलाज राय भील, डॉक्टर घनश्याम दास ऐं ज़िले विंगन यूनियन काउंसिल जे सभिनी उहिदेदारनि, पार्टी वर्करनि, हमदर्दनि सभिनी शिरकत कई। गरीब आवाम जो लीडर पैदा थियो ऐं 93 साल अॻु में असांजो आवाज़ पैदा थियो सिंध धरतीअ तां ऐं असांजे 93 साल अॻु में जेको असांजो आवाज़ पैदा थियो आहे, आवाज़ बुलंद थियो आहे, उन असां कोई नथो बंदि करे सघे, कोई नथो रोके सघे। अॼु जे अज़ीम ॾींहं ते आऊं हिकु थरजाई तव्हांखे अमरकोट जी आवाम खे ॿुधाईंदी हलां, जंहिंखे असां थर जे जायनि खे ऐं औरतनि खे गारियूं ॾियण वारे खे असां तॾा रेडी कराए थरपारकर ज़िले मां तड़े कढियो आहे। उनखे अॼु वाज़े करे ॿुधाईंदुसि त इहो थरजाई अमरकोट ज़िले में बि मौजूदु आहे। मथां भुल हुजे ऐं तव्हां सभिनी खे एडवांस में मुबारकबाद ॾियणु चाहियूं था। दादा असां सभु जीते वेठा आहियूं। अमरकोट जो हीरो केरु आहे? 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 नारे ते नारो, नारे ते नारो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उमरकोट शहर जा मौज़ीन, थर खां आयल सभी मुझे काबिल एहतराम पार्टी जा वर्कर्स, उहदेदार ऐं मुझूं भेणूं, लेडीज़ विंग जो उहदेदार, तव्हां सभिनी खे अस्सलाम वालेकुम, जय माता दी, राम राम, नमस्ते, हक मौजूद, जय भुट्टो। अॼु हिकिड़े नंढड़े कारकुन जी हैसियत सां मुंहिंजी हिकिड़ी यादि। अॼु जो ॾींहुं असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी सभ खां वॾो ॾींहुं आहे, वॾो इवेंट्स आहे, छाकाणि त हिन मुल्क खे में तब्दीली आणी, हक़ीक़ी तब्दीली आणींदड़ शहीद कायद अवाम जुल्फ़कार अली भुट्टो पैदा थियो। उनजी 93 सालगिरह आहे। उनजे मुनासिब सां ही मेलो रचायो वियो, फंक्शन कयो वियो।